प्यारा दोस्तों साथियों ॾिसंदड़ो ॿुधंदड़ो सभिनि दोस्तनि खे सिक भरियो सलाम हुजे। तव्हां दोस्तनि ऐं सॼणनि जे ख़िदमत में हिकु नओं कहाणी पेश ख़िदमत आहे। उमेद त हीअ कहाणी ॿुधण खां पोइ तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। हीअ कहाणी गिदड़ ऐं मुला। हिकिड़े शख़्स जूं ॾगियूं रोज़ानो झंग में चरण वेंदियूं हुयूं। उन झंग में गिदड़ बि जाम रहंदा हुआ। जन मां हिकिड़ो गिदड़ तमामु हरामी हूंदो हो। उहो हरामी गिदड़ छा कंदो हो, जेका ॾगी झंग में वञामंदी हुई उन झंग में जेका ॾगी वञामंदी हुई तंहिंजो फर खाई छॾींदो। उन शख़्स उन मालिक आख़िर ॻोल्हा करे वञी उन गिदड़ खे हथु कयो। गिदड़ खे पकड़े उनखे सज़ा ॾियण जो ख़्यालु कयईं। गिदड़ खे पकड़े गिदड़ खे सज़ा ॾियण जो ख़्यालु कयईं, मगर गिदड़ तमामु हरामी हो। तंहिं चयुसि बेली हिन दफ़े मूंखे माफ़ी ॾे, ख़ुदा खे मन हिन दफ़े मूंखे माफ़ी ॾे, बाक़ी आईंदा अहिड़ो कमु न कंदुसि। हा हिन खां अॻु जेको तुंहिंजो नुक़सानु कयो अथमि, जेको बि तुंहिंजो नुक़सानु थियो आहे उन लाइ तूं कंहिं मुश्किल वक़्तु मूंखे अकल कंदे त आउं तुंहिंजी मदद कंदुसि। हिन दफ़े मूंखे न मार। उन शख़्स पोइ क़यास करे गिदड़ खे छॾे ॾिनो। उन शख़्स जे पाड़े में हिकु मुला जो घर बि हूंदो हो। हिकु ॾींहुं उन शख़्स जी ॾगी घर में वञामी। ॿिए ॾींहुं इतफ़ाक़ सां ॾगी जो फर मुला जे घर में लंघी वियो। मुला खे अची बेईमानी वरायो। तंहिं छा कयो? मुला छा कयो जो फर संदसि ढगे में पुठियां अटकाए बीठो ज़ोर ॾेसि खेसि ॿाहिरि कढणु। उन वक़्तु ॻोठ जा के माण्हू की कम सां मुला वटि आयल हुआ। तन बि ॾिठो मुला जो ढगो फर ॾेई रहियो आहे। उहो शख़्स बि फर जी ॻोल्हा कंदो अची मुला जे घर वटां लंघियो। उन वक़्तु बुख सभु फर दाऊं पियूं कयूं। उन शख़्स ॿुधियो मुला जे घर में घिड़ी वियो। उते फर खे ॿधल ॾिसी मुला खां उन जी घुर कयईं, ढगी जी फर जी घुर कयईं। मुला खेसि जवाबु ॾेई चयो, अदा चरियो थियो आई छा भाऊ? काल मुंहिंजो ढगो वञामियो आहे, हीउ फर उन ॾिनो आहे। तोखे जे इतबार न आहे त फलाणनि शाहिदनि खां पुछी ॾिस, जे बर वक़्तु मौजूदु हुआ तन शाहिदी ॾिनी बराबरि मुला जो ढगो वञामो आहे, असां पंहिंजी अखियुनि सां ॾिठोसीं। मुला चयो बाक़ी तुंहिंजो को शाहिद हुजे, तुंहिंजो को बि शाहिद हुजे त खणी वठी अच। उहो शख़्स वाइड़ो थी वियो, परेशान थी वियो। आख़िर गिदड़ वारी ॻाल्हि यादि आयसि। चईं अॼु खेसि आज़माए ॾिसां। सो आयो गिदड़ वटि ऐं खेसि समूरी ॻाल्हि करे ॿुधाईं। शाहिदी ॾियण लाइ चईं। गिदड़ खेसि दिलदारी ॾिनी, शाहिदी ॾियण जो वाइदो कयो। उहो फ़ैसिलो ॿिए ॾींहुं उन मुल्क जे बादशाह वटि वियो। तंहिं ॿिन्हिनि धुरनि खे शाहिद आणण लाइ चयो। हीउ शख़्स वरी बि झंग में वियो ऐं गिदड़ खे ॻोल्हे हथु करे चयईं, यार गिदड़, सुभाणे बादशाह सलाम जे दरबार में शाहिदी ॾियण लाइ हाज़ुर थिजां। गिदड़ वाइदो कयो। हीउ शख़्स मोटी आयो। खैरनि सां सुबुह थियो। बादशाह जे दरबार में मुला शाहिदनि सूदो उन शख़्स अची हाज़ुर थिया, मगर गिदड़ अञा कोन आयो। उन ते बादशाह उन शख़्स खे चयईं तुंहिंजो शाहिद अञा ताईं कोन आयो, वक़्तु पियो ख़राबु थिए, ईंदो अलाए न। हिन शख़्स अञा जवाब ई न ॾिनो त गिदड़ सहकंदो अची हाज़ुर थियो। बादशाह जे दरबार में हाज़ुर थियो। पासो वठी हिकिड़े कुंड में वेही रहियो। बादशाह मुला उन जी शाहिदनि खां हक़ीक़त पुछी। शाहिदनि जेके अखियुनि सां ॾिठो सो बयानु करे बादशाह खे ॿुधायो। गिदड़ जो हिकु पासे कुंड में वेठो हो सो ॼाणे वाणी झूठा कहाणी शुरू थी वियो, छो जो गिदड़ तमामु हरामी हो। बादशाह खे हिन जो समूरो तमाशो पई ॾिठो। गिदड़ जो समूरो तमाशो ॾिसी तंहिं चयुसि, बादशाह गिदड़ खां पुछियसि, अड़े गिदड़, मियां गिदड़ हिकिड़ो त देरि आई, ॿियो वरी झूठा कहाणी शुरू थी वई, जो राति निंड कान कई हुई छा? बादशाह जो आवाज़ ॿुधी गिदड़ हिकिड़ो वॾो छिरक भरियो, हथ ॿधी चयईं, किबला कहिड़ी ॻाल्हि ॿुधायूं? राति ओचितो अची दरिया खे बाहि लॻी, जेका असां सभिनी गिदड़नि गॾिजी सुबुह ताईं पई वसाई। उते ओचितो यादगिरी पइजी वई, अॼु साईं जन वटि शाहिदी ॾियण लाइ हाज़ुर थियणो आहे। पोइ त मुठियूं बीड़ी वठी भॻुसि, जंहिं करे कुझु मुड़ी देरि थी वई ऐं वरी सारी राति जो उजाॻो हो सो झूठा अची विया। उहा ॻाल्हि ॿुधी बादशाह चयुसि, हालात ई कूड़ा, दरिया खे बि कॾहिं बाहि लॻंदी आहे छा? उन ते गिदड़ वराणियो। बादशाह खे चई, साईं मुंहिंजा, जे दरिया खे कॾहिं बाहि न लॻी आहे त वरी कॾहिं ढगनि बि फर ॾिना आहिनि छा? उते बादशाह अखि पटी ऐं मुला जी चालाकी जी ख़बर पियसि। उत फर उन शख़्स खे ॾियारे मुला ई संद शाहिदनि खे दरबार मां तड़े कढाई। ईअं हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तो उमेद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो
तो असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणू खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। तो मिलंदासीं नई वीडियो में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।